दिसंबर ते काविश ऐं KTN न्यूज़ पारां सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जे सिलसिले में अॼु सखर में फेरी होम पारां रंगारंगी तकरीब मुनक़िद कई वई, जिते फेरीज़ पारां टेबलोस खाका पेश करे तक़रीरूं कयूं वयूं। अचो हिते मौजूद मेहमाननि ऐं परियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। एक्चुअली सिंध सकाफ़त दिहाड़ो हर साल जी इन साल भी असां मल्हायो आहे। फेरी होम में हिकिड़ी सुठी इवेंट थींदी आहे। उन में इवेंट करण जो मेन मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी सकाफ़त जे बारे में कुझु इंफॉर्मेशन ॾियूं, कुझु नॉलेज ॾियूं त असांजो क़दीम सकाफ़त तमदन तहज़ीब छा था चवनि ऐं असांजो कल्चर असांखे छा थो चए। हिन में ॿारनि खे थोरो अवेयर कयो आहे ऐं महिमान बि आया, उन्हनि जे लाइ ॿारनि स्पीच कया, कुझु अवेयरनेस सेशन्स हुया। कुझु प्रोग्राम में असां इहो ॿुधायो त सकाफ़त छा आहे। मुंहिंजूं सिस्टर्स बि इलाही पोइट्री चयूं, मां तक़रीर करियमि ऐं सकाफ़त जे बारे में मतिलबु माण्हुनि खे ॼाण ॾेई आयासीं। हिते सिर्फ़ु महफ़िल मौसीक़ी न आहे, बल्कि असांखे सकाफ़त जे बारे में मुकमल तौर आगाह करिणो हुयो माण्हुनि खे, त मतिलबु सकाफ़त छा आहे, छो मल्हाईंदा आहियूं। सिंध खेर थियो आहे न खेर थींदो कॾहिं, खेर थियो आहे न खेर थींदो कॾहिं, सिंधी जे वेरियनि सां दुश्मनी जारी आहे मुंहिंजी। असांजो कल्चर डे असां हिनजी वजह सां मल्हायूं था, छाजे करे असांजो पंहिंजी सकाफ़त जो ॾींहुं आहे। टोपी पाइणु ऐं अजरक पाइणु असांजो सकाफ़त जो ॾींहुं आहे ऐं अॼु सकाफ़त जो ॾींहुं आहे। असां इलाही ख़ुशि आहियूं, असां पंहिंजे फेरी होम जो मतिलबु कि सकाफ़ती दिहाड़ो मल्हायूं था ऐं असां इलाही ख़ुशि आहियूं। जी, मैं यही पैगाम दूंगा कि अल्हम्दुलिल्लाह सिंध हमारा सकाफ़त से, कल्चर से इनहेरिटेड है, बहुत ज़्यादा रिच है और बहुत खुशी होती है कि हमारे सिंध के लोग ना सिर्फ इस कल्चर को अपनाते हैं बल्कि इसको प्रमोट भी करते हैं। और जो कौमें माजी में आपने देखा है कि अपने कल्चर को या अपनी हिस्ट्री को भूल जाती हैं, वो हमेशा फेल हो जाती हैं। तो बस मैं आज के दिन जिए सिंध का पैगाम दूंगा, अपनी ज़बान से, अपने सूबे से, अपने मुल्क से हम सबका कौमी फ़र्ज़ है कि हम अपनी मोहब्बत करें और मिल के इन चीज़ों को आगे लेकर चलें। सिंध जी सकाफ़त जेका है हज़ारनि सालनि खां हले पई ऐं रहंदी, ऐं सिंध जी सकाफ़त जो साल में हिकु दफ़ो जेको आहे उजागर करणु इहो आहे। सिंध जी सकाफ़त में महिमान नवाज़ी आहे, सिंध जी सकाफ़त में प्यार मोहबत अमन भाईचारो आहे। ऐं सिंध उहो सूबो आहे, सिंधी उहे माण्हू आहिनि अमन जो पैगाम ॾींदा आहिनि, प्यार जो पैगाम ॾियण वारा आहिनि। जिथे सिंध जी धरती में एॾा वॾा वॾा वली हुजनि, जंहिंमें शाह लतीफ़ हुजे, शेख हयात जी कलंदर ऐं सचल सामी ऐं इनायत बुरगड़ी, जो इन सॼे शाह इनायत शहीद बुरगड़ी, ई सिंध जी हिकिड़ी तारीख़ आहे। उहा कॾहिं बि तारीख़, उहो मोहन दड़ो हुजे, मुगल जी माड़ी हुजे, सिंध जी सकाफ़त खे ख़तमु करे कोन थो। असां हर दफ़े हर साल कल्चर डे सिंधी सकाफ़त दिहाड़ो मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन नज़ीर चांडियो सां गॾु अनस गांगरो, KTN न्यूज़ सखर।